जेके भी मुंहिंजा भाइर भेणूं बुज़ुर्ग ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनि खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी पुटो बिल्कुलु ही हिकु सिंसियरिटी सां जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत मूंखे टास्क ॾिनो जॾहिं मां कैनेडा में हुयुसि। मूंखे हफ़्तो पहिरां उतां मां फ्लाए करे हिन में छो जो हे वाक़ियो ऐं ही को मर्डर या ही जेके क़तल आहिनि हे अॼु जा न आहिनि, हे 30-40 सालनि खां हले थो। त हिन में बाक़ाइदे सिंध गवर्नमेंट इलाही सीरियस आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह कलेरी बिरादरियुनि जा जेके बि मेन माण्हू आहिनि ऐं उजड़ जेके बिरादरी जा मेन माण्हू आहिनि, मां हिननि में ॾिठो आहे त हिननि में जेको आहे अहिड़ो को चइबो आहे न त को अहिड़ो वॾो मूंखे को कॉज़ नज़र न आयो जंहिंजे करे सारो क़तल जेको आहिनि के सवाइ माण्हू करी विया आहिनि। नंढी नंढी ॻाल्हियूं कंदा आहिनि उहे असांजा सरदार, कुझु गादी नशीन, कुझु पीर साहिबान, कुझु सियासी अॻुवान असां सां गॾिजी इनशाला ॿिन्ही धुरनि ॾे विया ऐं ॿिन्ही धुरनि असां सां जेको आहे सहकार कयो आहे ऐं ॿिन्ही धुरनि सीज़ फायर कयो आहे अॼु ऐं हुनजी मुबारकबाद थो ॾियां। ऐं इनशा ताला जेको आहे हिननि खे हिकिड़ो फ़ैसिले जी शक्ल में हतमी शक्ल ॾेई ऐं इनशा ताला हिननि खे खीर खंड करे ऐं हिननि खे जेको आहे गॾु कंदासीं।